إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد दोस्तों तो इंतहाई कीमती किताबात नसीहतों कुरान सुन्नत ते मबनी गालियों दी चुकायो इंशाअल्लाह मकाम भर में भी इंतहाई अजीम और मुफीद तरीन किताब छणोवा बस इख्तिसार से इंशाअल्लाह चंद गुजारिश जिक्र करा तो पर बुधन खाद में मुझी आवाज़ सोच या वजे त अल्लाह कंदो इंशाअल्लाह असीं जेके नसीहतूं ॿुधंदासीं न सिर्फ़ ॿुधंदासीं बल्कि पंहिंजी अमली ज़िंदगी में अख्तियार कंदासीं हक़ीक़त ही त दीन सॼो आहे अमल करण जे लाइ सहाबा किराम जे ज़माने ऐं अॼोके ज़माने में जेको वॾे में वॾो फ़र्क़ु आहे उन ज़माने में एकड़ा अहिड़ा माण्हू हुया जेके काफ़िरनि जे इलाके में रहंदा हुआ उन्हनि खे ॿुधण जा मौक़ा तमामु थोरा मिलंदा हुआ कॾहिं मदीने पाक ईंदा हुआ कंहिं सहाबी जी मजलिस में वेंदा हुआ पोइ सम्झो त ॿुधण जे लाइ वीचारा ॾाढा मुतलाशी हुया पर मौक़ा कोन मिलंदा हुआ पर उन्हनि माण्हुनि अमल जे मैदान में मघाए ॾेखारी असां वटि अॼु दीन आसान आहे सोलो आहे ॿुधण जा बेशुमार मवाक़िअ आहिनि पर हिन वक़्त जे शइ जो फुक़दान ऐं इहा शइ जी कोताही आहे त असीं ऐं ई तव्हां अमल जे मैदान में अॻिते बि खणो ई कोन था खोड़ सारा जलसा दर्स दुरूस खुतबा नसीहतूं पर जिथे असांजी ज़िंदगी बीठी आहे उते ई बीठी आहे याद रहे इहा रविश ॾाढी बुरी आहे अल्लाह पाक क़ुरान हकीम में अहिड़नि माण्हुनि जे लाइ वॾा सख़्त कलिमात इरशाद फरमाया आहिनि पर में जेके ॿुधी करे अणॿुधी कंदा इन्हनि जे लाइ बर्बादी आहे मन से लुगे माणींदा दिल ॿुधी चयो समय न वता ॿुधोसीं अमल कयोसीं ताऊं तो कोशिश कयूं अल्लाह ताला तौफीक दे ही अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं क़ुरान जी सुन्नत जो ॻाल्हियूं हिननि में का बि ॻाल्हि गैर ज़रूरी कोन्हे सभु ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि असीं तहियो कयूं इंशाअल्लाह इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़रूर अमल कंदासीं और इंतहाई इख्तिसार से टे ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो इंशाअल्लाह ऐं हक़ीक़त बि अथव इन टिनी ॻाल्हियुनि खे जॾहिं असीं ॼाणियूं था ॿुधूं था या ॿुधायूं था वरी पंहिंजो पाण ते लोणो हणो ॻाल्हि सां मां केरु बि पूरो कोन थो लहे दुनिया जे कंहिं बि तबिके जो कंहिं बि शूबे जो असीं सभु ॾिसूं था दीन जे इन मामलात में जीअं असीं पुठिते पियल आहियूं हिन टिनी शयुनि में बसि इहे ई पुठिते पए पर ही त वरी टे अहिड़ियूं आम शयूं आहिनि जेको इन में पुठिते पइजी वियो भले पंहिंजे माम में पंहिंजे ज़हन में केॾो पाण खे तसल्लियूं ॾे पर क़ुरान गवाह करे उनखे मंज़िल कान मिलंदी हिते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा फरमान गवाह आहिनि उन माण्हू खे मंज़िल कान मिलंदी सब खां जेका पहिरीं ॻाल्हि आहे अल्लाह जो कुरान मिटे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो फरमान असांखे ॾसे थो त मुसलमान तुंहिंजे दिल में तुंहिंजे ज़हन में सोच इहा हुजे त आख़िरत जे मुक़ाबले में या अल्लाह जे मुक़ाबले हिन दुनिया जी का हैसियत ई कान्हे तव्हांखे शुरू में ॾिसूं असीं हर जाइ ते खुटल आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ी तालीम दी हदीस किताब सुनन इब्न माजा ज़ुहद एवं सबाब कायम कयो बाबुल हम बिद दुनिया नबी अंजा सरदार ही वजन पिया हदीस में देखो घटी जे पासे जा को बकरी जो नंढड़ो छेड़ड़ो चंद ॾींहंनि जो मरी वियो माण्हुनि अची उते उछलियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीठा पान फरमाए ॾियो ख़बर ही जेको मालिक ई नंढड़ो छेड़ड़ो उछले विया इन उछलण वारनि मालिकनि वटि हिन जी का हैसियत हूंदी साहबा किराम ने लगा अल्लाह के रसूल ने हैसियत जो या उछले जो वंदना उन्हनि उछलियो इन जे लाइ जो उन्हनि जे नज़रनि में जी का हैसियत ई कान्हे ये जुमला बुधी मिटे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो फवल्लाहि लद्दुनिया अहवनु अलल्लाह मिन हाज़िही अला अहलिहा इने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो ही जी छेड़ो ॾिसो था इन जी मालिक जे नज़र में का हैसियत ई कान्हे हक़ीक़त ई न वधे सॼी दुनिया जी हैसियत अल्लाह जी नज़र में ई है
ये सुन रसूलुल्लाह जो नसीहत हुन पर जांचण की जरूरत आ त मुझे तमा जे सहन में गली में छुम असी तो अजब दुनिया की सब कुछ समझो मुझे कन सब कुछ दुनिया के समझो दुकान के दफ्तर के बंगी के सियासत के जमींदारी के ओहदन के मनसबन के ये चिट्टी पिट्टी हालात माने हदीस दा मुमकिन थे बात है पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो नसीहत कयो हदीस किताब सही बुखारी में किताब रिकाब में उस बाब दुकान करे मा ये सुदरुनी हदीस आंदो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा क़यामत जे हड़े घणा सरमायादार मालदार नाले वाला दुनिया में जेके बड़ी हैसियत जा मालिक आ पान घर में क़यामत चली तमा के हैरान परेशान हथे खाली नजर ईंदा इल्ला मन काल बिमाल कज़ा व कज़ा सिवाय उन जे जेके दुनिया में रही दुनिया जा तालिब कोन जा हुनन ने माल के अल्लाह दी राह में खर्च कयो पर नबी ने सरताज फरमायो कलीलुम मा पर ये दुनिया में रही जेके दुनिया के कुछ न समझन आखिरत की ठाण दी कोशिश कर पर घर में कलीलुम मा हम भी उनन में सफा थोड़ा बुधा हाने गालियों के नहीं कोनन के मुख्य तमा के बुधाई दे जमार गुजरिया बुधिए जमार गुजरिया पर आहियो अजी अजब दुनिया जा तालिब ज़हनन ते दिसूंदा असांजे नगर में छा अल्लाह जी हैसियत छा ख़बर क़यामत जी हैसियत सब कुछ ही दुकान ही दफ्तर ही बन्नी ही औताक ही ज़मींदारी ही पैसो ही उहदो ही मनसब हाणे तव्हां मूंखे ॿुधायो जे असां सब कुछ इन शयुनि खे सम्झो आहे त मक़सद छा निकितो त असां रसूलुल्लाह जी ॻाल्हि खे तवजो ई कोन ॾिनो ॾुढे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पंहिंजी सीरत पढ़ो हेॾे ॻाल्हियूं बि कयूं वरी दुनिया खे ॾसियूं बि सही ॻाल्हियूं असीं बि कयूं था कचहरियुनि खे रंग असीं बि ॾियूं था अमल में अणपूरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े पासे ही ॻाल्हियूं कयूं ॿिए पासे पंहिंजो अमली अंदाज़ दुनिया जे साम्हूं पेश कई त ॾिसो और उहो चवां बि कोन्हो हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तक़सीम त मां दुनिया खे कुझु सम्झाई कोन्हे मशहूर हदीस बुधा सही मुस्लिम में किताब ज़ुहद फेरे फेरे बाब में सैयदा फरमाया कि 3 महीना गुजरी वेंदा हिन रात के घर में चुल्हो कान चढ़दी सोचूं था एडी गुरबत पर या गुरबत पान कान आई हदीसन जे किताबन के पढ़ो था अल्लाह जे प्यारे हबीब अलैहि सलाम घुरी करे वरती सही बुखारी पढ़ो किताब रिकाब पढ़ो बाब माजा फी मईशतिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ता कुरान मौला करीम अल्लाहुम्मा जअल रिज़्क़ आलि मुहम्मदिन क़ूता मोहम्मद करीम अलैहि सलाम जे आल के रुगो एतरी रोज़ी दे जो जिंदा रहे हदीस किताब अल-अदबुल मुफरद में इमाम बुखारी को बाब जो काम करे खट जो बयान बाब शरीर हदीस आंदो सुनो उमर बार आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ी डोर जी रस्सी जी एकड़ी खट चले उने ते बिना तकिए जे बिना चादर जे वेठा चेहरे ते निशान थिया सुने उमर के रस्सी कर रोण अची पर घर में उमर रोई छो करे तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओने केसरी किसरा दा बादशाह तो साथ वडे ऐशी इशरत वाली जिंदगी ए तमाजी की हालत पर फरमाई उमर जी आऊं चाहया अल्लाह का दुआ घुरा रब मुझे दुआन जे करे जबरन के सोने चांदी मोला बनाए करे पर आऊं ने जो तालिब कोना आऊं या से घुरा कोदो मुखे या से खपे का ये संजे सरदार जी सोच वठो सी पंजी पोजीशन असा जी सोच किथे है दसी किथे बीठा है एतरी तो दुनिया सा दूरी हुई जो हदीसन जे किताबन के पढ़ो मुस्नद अहमद के पढ़ो अम्मा आयशा की हदीसन के पढ़ो अम्मा सान फरमाया कि खान पीण के सिलसिले में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवर दा के पैर थींदा खुर थींदा जेके पाण पावा चो पाण करीम सल्लल्लाहु शौक सा खाइंदा कोने शौक जे दिसी सईदा फरमाया थी माने नहीं वीदा साहब सगुरा लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मोहब्बत जिन जान का घणी कदा वो नहीं वीदा पर बीबी साहबा फरमाया थी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खाने पीने दे मामलात का ने सहूलियत का इतरो तो परे होया जो बाग का फयहु बाद शहरिन वो महीनों पया होगा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइंदा कोना ये घड़ी समझो तो साजे सरदार जो दुनिया सा को ताल्लुक ही कोन ऐ कई मौके के साहब इकराम ने चयो मुझे दुनिया सा केड़ो ताल्लुक वठो ने गाल के हसी उन्हें जवान जा पोइ लगदा सरायूं उन्हें जी वाट के उन्हें जी राह के राह हिदायत समझू असी तो सरापा दुनिया में गर्क कायो याद रखी छजो नमाजी थी वणो हाजी थी वणो आलिम थी वणो हाफिज थी वणो सब कम कयो कैसी थी आऊं ही तमा हिन दुनिया जी मोहब्बत में मगन आहियो काशे रंग कान लानी दिसो की रंगानी थी
मुझो तव्हांजो न पुट हुजे न्याणी हुजे घरवारी हुजे मुखा तव्हां खां दौलत प्यारी करे केॾो दुख दींदो पाण चवंदा मियां कहिड़ी दुख जी ॻाल्हि आहे तो पुट थी करे दौलत खे मुखां प्यारो कयो तो पुट थी करे वक्त के मुखा प्यारो कयो पुट थी करे तो मनसब के मुखा प्यारो कयो ये ॻाल्हियूं सोचो वरी ज़हनन ते ज़ोर दियो जॾहिं अल्लाह खां दुनिया सी प्यारी कयो छा अल्लाह गम राज़ी रहंदो ये सी प्यारी कयो वेठा आहिनि हिननि सभिनी माशरो जुर्मिस्तान आहे ऐं जुर्मनि जी जड़ इहा शइ आहे असां सिर्फ़ दुनिया जी तलब तम हिर्स इन शयुनि में गर्क लॻा पिया सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन छो कामयाब थिया या हुननि जो नज़रियो छा हो हुननि जी सोच हुई त जेको दुनिया में फाथो उनखे कॾहिं मंज़िल कान मिलंदी भले सब कम करे दुनिया जो तालिबा अल्लाह जे नज़र में हैसियत छंदी कान इमाम तबरानी अल मुअज्जम अल औसत में पंहिंजे उस्ताद मुतल्लिब बिन शुएब जी हदीस में ये हदीस आदी सैयदना बिन जबल इब्न साथी ने वही कर खुतबो करे पान फरमाए अम्मा दुनिया तकता रिकाबक दुनियादारी हुआ जे सब कम कयो दुनिया तव्हांखे बर्बाद करे छॾींदी फमन जाल अल्लाह फी कल्बिही गिना वक़द हुदिया तमामा हिदायत वारो ओ दवजे जे दिल में दुनिया की तरफ वणे आखिरत की तरफ ई सहाबा जी सोचा ई सहाबा जो नज़रियो हत्ता के सैयदना अबू वाकिद अल-लैसी रज़ियल्लाहु तआला अन्हु छा चवंदा इमाम इब्न अबी शैबा पंहिंजे मुसन्नफ इब्न अबी शैबा में किताब ज़ुहद में बाब ज़ुहद बाब कलाम अबी वाकिद में उन्हनि जा ही कलिमात आंदा फरमाया तो जेकर मोहम्मद करीम अलैहि सलाम जे सहाबी जो तजुर्बो ॿुधण चाहियो था सब खां वॾी नेकी इहा अथव दुनिया जे मुक़ाबले में अल्लाह जी ज़ात खे हैसियत आखिरत की हैसियत ॾियो सहाबा किराम इन मामले में एदात मुहतात हुआ हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब ज़ुहद में इमाम साहब बात कर के वाजिब पेरो पेरो बाब ज़ुहद फी दुनिया मशहूर हदीस ये गालियों सभई ॿुधूं पिया अल्लाह करे वो ॾींहुं अचे जो असीं इहे ॻाल्हियूं पंहिंजी ज़िंदगी में अमली तौर अख़्तियार कयूं याद रखिजो जेसीं अमली तौर अख़्तियार कोन्ह कयूं हे ॻाल्हियूं ॿुधण मां को फ़ाइदो कोन्हे बल्कि वबाला इज़ा तुलदिलतिल अर्दु ज़िलज़ालहा जने ज़मीन ते ज़िलज़िलो ईंदो तो अख़रजतिल अर्दु अस्कालहा जने ज़मीन हर शइ कढी करे ॿाहिर फिटी कढी फ़क़ाल अल इंसानु मा लहा इंसान चवंदो ज़मीन खे अले छा थी वियो पर मैं यौमइदिन तुहद्दिसु अख़बारहा उन ॾींहुं ज़मीन ॻाल्हाईंदी ही जॻहूं ॻाल्हाईंदियूं गवाही ॾींदियूं हिन जाइ ते हिन अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं ॿुधी करे अणॿुधी कयूं ॿुधायो ही ॿुधाइण त हाणे बबाल तुंहिंजे अमल न कयूं ताने हिन हदीस में कह दो पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जो ज़मानो सैयदना सलमान रज़ी अल्लाह तआला अज़ीम मकाम जो मालिक बीमार थी पियो बीमारी वधी वई हत्ता के हदीस में कह दो ओ उन जी वफ़ात जे आखिरी ॾींहुं उन्हनि ॾींहंनि में सैयदना सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ख़बर पई के ॿुधाइण वारे ॿुधायो सअद नबी करीम अलैहिस्सलाम जे साथी तव्हांजे पुराने साथी सलमान जी तबियत ख़राब आहे हदीस में दो सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इयादत ला नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु आयो जेमल सअद वेझो अची वेठो सअद खे ॾिसी करे सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजूं अखियूं आलियूं थी वियूं अखियुनि मां नीर वहण लॻा नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी सअद सामूं तसल्लियूं करे अलैसा कद साहिब रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और सलमान तू तो नबी करीम अलैहि सलाम जो साथी आ क्योंकि अल्लाह ताला नबी करीम अलैहि सलाम जी सोबत सां नवाज़ो हदीस में जो अॻिते ॻाल्हियूं वधाईंदो थो वञे अलैसा 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 और सलमान तुंहिंजो ही बिशाना ओ सलमान तुंहिंजो ही बिशाना ओ सलमान तुंहिंजो ही बिशाना रब तोखे ही बेदाद ॾिनो रब तोखे ही बेदाद ॾिनो पर हदीस में दे दो सद तसल्लियूं ॾींदो थो वञे पर सलमान जो रोइण बंदि कोन थियो आख़िर सअद पुछा कई वमा युबकीक या सलमान ओ नबी करीम अलैहिस्सलाम जा साथी सलमान आख़िर अॼु कहिड़ी शइ तोखे रुआरियो आहे ऐं कहिड़ियूं तसल्लियूं पियो ॾियां तसल्लियुनि जे बावजूद तूं रोंदो पियो वञी ॿुधा त सही तुंहिंजे रोइण जो कारण छा आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे साहबी सगोरे पंहिंजे चपन खे चोरियो कुझु कलिमात जारी कया होॾे क़ुरान फरमाए थो वस्साबिक़ून अल अव्वलूना मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना
तबऊहुम बिइहसान रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह ताला फरमाए तो तमाम उन्हनि खां राज़ी थींदुमि जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे नक्शे कदम ते हलंदा। जिते अल्लाह ताला कुरान में फरमाए तो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ। तव्हां हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे नक्शे कदम ते हलो। ओ कलमे पढ़ण वारो मुसलमानो सहाबा जी जिंदगी चाहे, सहाबा जी सीरत चाहे। हिन दुनिया में रही करे दुनिया सां केतिरी दिल लातऊं, हिन दुनिया में रही करे आख़िर सां केतिरी दिल लातऊं, हिन दुनिया में रही करे पंहिंजे रब सां केतिरी मोहब्बत रखियूं। हिन जुमलनि ते गौर कयो, कलिमा ते गौर कयो। अॼु असांजे साम्हूं वेही करे चवण लॻो सलमान छाजे करे पियो रोई। हाणे सलमान जवाब ॾे हो साद और इन जे करे पियो रोया जेकड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई आहे। अहिद इलैया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहदन पंहिंजी ज़िंदगी में नबी करीम सलाम सां सहाबा खां हिकिड़ो वाइदो वरितो हुयो पर वमा उरानी इल्ला क़द अतैतो। पर अॼु ॾिसां थो हिन वक़्त ते हिन मौक़े ते मूंखे यादि अचे थो असां उन वाइदे खे निभायो कोन को, उन वाइदे खे मूं पूरो कोन कयो। अॻियां साहबी सगोरो पुछा थो करे ख़ुदा त सही वमा अहिद इलैका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलमान ख़ुदा नबी करीम अलैहिस्सलाम तव्हां खां कहिड़ो वाइदो वरितो। फरमाया तो नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं असांखे नसीहत कई हुई। फरमाया यकफी अहदुकुम मिस्ल ज़ातिर राकिब। ओ मुंहिंजा साहबीओ दुनिया सां तव्हांजी एतिरी मोहब्बत हुजे एतिरी दुनिया गॾु कजो जेतिरी हिकिड़ो मुसाफ़िर ज़ात राख छा खणंदो खाइण जी काजे पीअण जी शइ। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इहा नसीहत कई हुई पर अॻियां फरमाए तो अॼु आऊं ॾिसां थो इल्ला क़द अतैतो। पर आऊं ॾिसां थो त उन नसीहत ते अमल करण जे सिलसिले में मूंखां कोताही थी वई। वरी अॻियां हदीस जुमलनि ते गौर कयो न जेको माण्हू चवे थो इन हदीस से इन नसीहत ते इन मुआहिदे ते अमल करण में मूंखां कोताही थी माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तलकीन कई दुनिया सां दिल न लाहिजो, दुनिया गॾु न कजो। पर असां दुनिया गॾु कई अरे दुनिया गॾु करे रोए पियो। ऐं हदीस में चए थो ने दुनिया गॾु केतिरी कई मारूफ था भई। साबित बिन असलम अल बुनानी फरमाइंदा ला तरक इल्ला बिदातन व सलासीन दिरहमन। फरमाया तो हिन बमुश्किल 20-25-30 दिरहम दुनिया में गॾु कया हूंदा पर एतिरा दिरहम हीअं सम्झो त पंहिंजे सिंध जे हिसाब सां खणी अचो पाकिस्तान जे हिसाब सां चंद 100 रुपया उन गॾु कया। पर चवे थो त एतिरी बि दुनिया सां दिल लाती चंद 100 रुपया मूं गॾु करे पंहिंजे लिए रखिया। इहा बि शइ ॾियां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जी नाफ़रमानी न थी वञे। सभिनी ॻाल्हियुनि खे जांचे वरी असीं जॾहिं पंहिंजे मामले ॾे मोटूं था असीं त सरापा दुनिया जा तालिब आहियूं। असांजे नज़रनि में अव्वलीन तरजीह दुनिया आहे। ऐं इन हदीसनि में सम्झी वञो जेसीं असीं इन जाइ ते बीठा आहियूं इहा पक्की पुख़्ती ॻाल्हि आहे। असीं पंहिंजे पाण खे तसल्ली ॾियूं त राहे मुस्तक़ीम ते अञा आया ई कोन्हे। राहे मुस्तक़ीम ते हुई था मोहम्मद करीम इस्लाम जी तालीम ते सहाबा किराम जे नक्शे कदम ते बीठल आहिनि। हिननि जी ज़िंदगी ॾिसो त हिननि जी ज़िंदगी दुनिया त आहे कान्हे का। पहिरें नुक़्ते ते गौर कयूं था अल्लाह पाक रहम करे असां घणो पूरा आहियूं तो इंशाअल्लाह कोशिश करे दुनिया में रही करे दुनिया में आख़िरत जा तालिब थींदा। पहिरियों त नुक़्तो इहो उन खां ॿियो त नज़रिए धागे खां पोइ आख़िरत जी तलब खाली लफ़्ज़नि में न हुजे अमली ज़िंदगी हुजे। अमली ज़िंदगी छा हुजे मुख़्तसर मोमिन जेकर केर बणजण चाहे थो त उनजी अमली ज़िंदगी उहा हुजे त मूंखे दुनिया खां घर ॿार बनी मिल्कियत दोस्त अहबाब यार सभिनी खां मूंखे मुंहिंजो रब प्यारो आहे, मूंखे मुंहिंजी आख़िरत प्यारी आहे, मुंहिंजी ज़िंदगी जा तमाम तरकम अल्लाह जी ज़ात कुरान भरियो पियो आहे जेके ॾिठा थो चवे असांखे त वठो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वात वमा ताकुम रसूल वबुदुहु वमा नहाकुम अन जेको ॾेव सो वठो इन जी राह में हिदायत आहे कामयाबी आहे कामरानी आहे। करे नबी करीम इस्लाम जी सीरत ॾे रुजू कयो। असीं सीरत जे चंद मामलात खां हटी करे तुर मुकम्मल सीरत जो जाइज़ो वठो। हिकिड़ी आयत ई गौर कयो कुल इन सलाती व नुसुकी व महया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन।
और मुझे मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तू मानू के चो मुझी नमाज मुझी कुर्बानी हटा के मुझे जीवन मुझे मन मुझी पूरी जिंदगी दुनियादारी ले कोने तिजारत ले कोने अमीर थन ले कोने नालो कमान ले कोने शोहरत ले कोने मनसब ले कोने उहदे ले कोने मुझे सब कुछ अल्लाह की जात मुझी जिंदगी जो मकसद या पंज रब की इबादत कया पंज रब के राज़ी कया पंज आखिरत कया वरी अगे आमली जिंदगी यकी जान नबूवत 23 साल पढ़ूंगा हर जाए हर घड़ी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की जुबान ते यो जुमलो मुझा सब अमल अल्लाह की जात ला इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह से बुखारी में किताब उल अदब में और बात कहते मा यजूज़ मिन अश-शय तो हदीस मुबारक का सोच दिसो साबित अमर फरमाया तो नबी करीम अलैहिस्सलाम जन करी पिया जी जमीन ते गिरा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंजो हथ जमीन ते खोड़े ओने हथ जी अंगुर जमीन ते पेरा खोड़ी जी जमीन ते अंगुरी पंजो खोड़ियो अंगुरी जख्मी थी आखिरी अंगुरी मां रक्त बहण लगो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंगुरी सा मुखातिब थी करे गालाइंदा ही दुनिया के पैगाम क़यामत जे मंजल वारन के पैगाम ही रसूलुल्लाह जी सीरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंज अंगुरी जे निहार कर फरमाइंदा हल अंत इल्ला इस्बाउन दमैता फी सबीलिल्लाह मा दमैता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंज अंगुरी जे निहार कर फरमाइंदा ओ अंगुरी तू त अंगुरिया हकीकत या अज तुके जेकन इहा तकलीफ बाया तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंजी साथ ले तो गया तकलीफ काने जारी इहा तकलीफ अगर तो के आया साब अल्लाह जे रस्ते में मकसद हयाती मेरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम चाहो आखिरत ते यकीन रखी रब के सुनाने बस हाने सिर्फ नेकियों भलाइयों पंज आखिरत के समान वाला कम सहाबा किराम की जिंदगी पढ़ो इमाम तबरानी अल मुअज्जम अल कबीर में सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु जा इतना जुमला नकल किया ही अव्वलीन मुसलमान हा ही जन्नत जा वारिस हा ही अल्लाह जा महबूब होया पर इनन मंजिल जले इनन के ही अदाओं कमायो ही अमाल कमाया दो संजे विच में बड़ी वही करे फरमाइंदा इनकान अल गिना फ इन फीही लल अतफ फरमाइंदा माहू अमीरी का लहराइंदा पर हकीकत ही आज अल्लाह ताला अब्दुल्लाह बिन मसूद के अमीर करे अमीरी की हालत में बाऊ पंजे रब खे राज़ी कलम गरीबन ते मिस्कीनन ते फकीरन ते हल खाइंदा मदद कंदम उनन दी वरी फरमाइंदा व इन कान अल फकर इन फीह ल सबर जकन मुजो रब मुखे गरीब करे मिस्कीनी दे मोहताजी दे हकीकतियात मुजी जिंदगी इने जाए ते बीठला मुजो मकसद हयात होवा जकन अमीर होदम कहे रब जे दर ते झुकिल होदम पर जे मुजो रब मुखे गरीब करे कहे बाऊ पंजे रब जे दर ते झुकिल होदम अजा अगा गालिन जो इज़हार करे आसमानन वारे रब दे नजरों करे आसमानन दे नजरों खड़े करे फरमाए तो ही दुनिया मौत का थी लहराए दुनिया दे नजरन में मौत वरी बुरी शय आ पर अब्दुल्लाह बिन मसूद इने सोच जो मालिका जेकर मुके अल्लाह दी रज़ा जला मौत जे थी या मौत मुके कबूल बियो तो जिंदगी जो मकसद ही कोने ही होया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दी सीरत तैयबा के प्यार करवारा यकीन जानो जेकन अल्फाज जमा कड़ा लगदा असा लदी संगी सोच दी आए लदी सोया जे को फुले देन करे दो जेको आमीन चवे दो जेको सीने ते हथ मुक दे दो टे सुन्नतों पंज बियो मिलायो ॾह बियो मिलायो छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी पूरी जो ये 15-20 सुन्नतों है नबी करीम इस्लाम की अजीम सुन्नत हिन दुनिया में रही करे हुन दुनिया ले कमाए आखिरत ले कमाए सहाबा किराम सबनी सुन्नत ते अमल कयो ये आखिरत का सच्चा तालिब दिया अब्दुल्लाह बिन मसूद ने आगे जातो जे इमाम इब्न अबी शैबा अन अजीम तस्लीम मुसन्नफ इब्न अबी शैबा में बाबो कलाम अब्दुल्लाह इब्न मसूद में ये रिवायत रखदा कर अक्सर पंजे साजिद के फरमाइंदा ता अव्वदुल खैर फ इन्नल खैर बिरादा फरमाइंदा नेकी करन जी आदत छा है जडो जी सिंधी में ता के असा आदत ता नाश्तो कंदायु माली में कंदायु मजन जी निंड कंदायु गिलाणो कम अब्दुल्लाह बिन मसूद फरमाइंदा ये नेकी जा कम कयो जो नेकी जे कम जा तमा आदी थी वने जो पगालियो जेके मंजिल मानन चाहिन ता हिन दुनिया में रही हुन दुनिया जा तालिब थियन उने का बी गाल नबी करीम इस्लाम की सुन्नत सहाबा की सीरत गाए इंसान के केतरो थी सके पंजो वक्त नेकिन में गुजारे बलाइन में गुजारे अमल साले में गुजारे उने का पंजा त्री गाल वो त्री गाल लगा ते बई कम करण का पो
जुल्म होए असी बेअमल असी बदअमली में खर्क लगा पिया असी पोइ बेखौफ आहियूं पर हकीकत आहे कि ये बई कम कजन इन बिनी कमन जे करण खां पोइ बि मोमिन खे खपे त वध खां वध पंहिंजे रब खां डिॼे ऐं यकीन ॼाणियो डिॼण घुरिजे जॾहिं असीं हक़ाइक़ पढ़ूं था हदीस जे किताबनि में जेके आख़िरत जा मराहिल आहिनि रुॻो हिकिड़ी हदीस ते गौर कयो इमाम वकील रहमहुल्लाह पंहिंजे किताब ज़ुहद में बाब हदीस बनी इसराइल में हिकिड़ी हदीस मुबारक आंदी है जेका मुख्तसरन सही इब्न हिब्बान में मुस्नद अहमद में खोड़ सारे किताबनि में पर किताब ज़ुहद में वरी वज़ाहत सां मौजूद गौर कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो पाण फरमायो हिकिड़े ॾींहुं यहूदिन जा नेक माण्हू जेके उन दौर जा आलिम हा आबिद हा सालिह हा हिकिड़ो ॾींहुं पूरो वफ़द ठाहे पूरो टोलो पूरो जमात ठाहे पाण करीम ने फरमायो कि कब्रिस्तान में विया कब्रिस्तान में कब्रूं ॾिसी हुननि खे हिकिड़ो ख़्यालु आयो हुननि खे ख़्यालु इहो आयो त ख़बर लॻे मौत कीअं थींदो मौत जी कैफ़ियत छा आहे कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे नसीब पिया ऐं असां ते पैगाम पहुचाए पियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा पोइ हुननि ते पूछी करे सोचो त मौत कीअं थींदो आहे ईअं सोचे पाण में मशवरो करण लॻा छो न पाण अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरूं रब खां सवाल कयूं भला मौत कीअं थींदो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा कि वक्त जा आबिद आलिम ज़ाहिद अल्लाह ताला जे हुज़ूर दुआ था घुरनि मौला मौत जी सख्ती छा आहे मौत कीअं थींदो आहे ऐं जहान जा रब असांखे इन शइ खां आगाह कर कि असांजी दुआ पंहिंजे दर ते क़बूल कर ऐं असांखे इन शइ जो इत्तला मिले त मौत माण्हुनि ते कीअं ईंदो आहे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमाए हिननि जी अल्लाह ताला दुआ क़बूल कई अल्लाह जे अमर सां हिननि जी वेझो हिकिड़ी क़बर हुई जेका रब जे अमर सां खुली पई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा उन क़बर मां हिकिड़ी मैयत निकिती जेका माण्हू 100 साल अॻु दफ़न करे विया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा उहा मैयत हुई बाहर निकरी पंहिंजो मथो ॿाहिरि कढियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी असांखे ॻाल्हियूं बि ॾसियूं पाण फरमायो उन जे वजूद ते उन जे मथे ते मट्टी लॻल हुई अॻियां जुमला गौर कजो पाण फरमाईंदा इहो जेको क़बर मां मैयत निकिती हुई इन जी पेशानी ते सजदे जा निशान बहा इको बेअमल भी कौन हो इको बेदीन भी कौन हो इबादत करण वारो माण्हू हो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा निकरी करे उन यहूदी जे नेक साले माण्हू खे या मैयत मुखातिब थी करे चवण लगी त अल्लाह जे हुज़ूर दुआ कई आहे मौत कीअं थींदो आहे ऐं अल्लाह जे अमर सां तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां मौत इन शइ खे चइबो आहे जो मुंहिंजी वफ़ात खे 100 साल गुज़री विया आहिनि पर अॼु बि मौत जी तकलीफ़ पंहिंजे सीने में महफ़ूज़ कया पिया अॻियां उन जेके कलिमात थिया अॻियां इहे कलिमात अल्लाह जा नेक बांदड़ो हाणे मुंहिंजे लाइ तव्हां दुआ करो त अल्लाह जेका मौत जी तकलीफ़ अञा तीअं पंहिंजे सीने में महसूस कयां पियो इहा तकलीफ़ मुंहिंजे वजूद तां ख़तम थी वई मौत कंदा हलो त सामने मौत खे छा भाइयो उन मौत खां पोइ जेके आख़िरत जा मामलात आहिनि मसाइल आहिनि ऐं वरी त उन हदीसनि ते गौर कयो से मुस्लिम जी मशहूर हदीस आहे किताबुल बिर वसिला इमाम साहब बाब कायम कयो बाब मन अहब्ब लिका अल्लाह पाण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मन अहब्ब लिका अल्लाह फक़द अहब्ब अल्लाहु लिका जेको तव्हां मां अल्लाह जी मुलाकात खे पसंद करे अल्लाह वरी उन जी मुलाकात खे पसंद करे जेको रब सां मुलाकात खे नापसंद समझे अल्लाह वरी उन सां मुलाकात करण खे नापसंद करे असांजा अमल जे कहिड़ा असां मां केरु जेको मौत खे पसंद करे असां मां केरु जेको अल्लाह जी मुलाकात खे पसंद करे मुलाकात खे पसंद उहे कंदा हिकु ज़िंदगी नेकिन में खपाईंदा उन्हनि खे उम्मीद हूंदी त असांजो रब सां मारासी आहे ॿी ॻाल्हियूं असां में किथे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ज़िंदगियूं पढ़ी ॾिसो हुननि दुनियादारी खां करे ज़िंदगी दीनदारी में सर्फ कई हिन ज़िंदगी में इबादत में ज़िंदगी खपाए छॾियो मिसाल त खोड़ सारा सिर्फ अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मिसाल ॾियां जंहिंजो अॻु में तव्हांखे मिसाल ॾिनमि उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर अमीरी अचे रब जो दर कोन छॾिबो ग़रीबी अचे रब जो दर कोन छॾिबो जॾहिं मुंहिंजे रब जे अमर सां जेकॾहिं मूंखे मौत अचे अल्लाह जो ॾिनल मौत बि मूंखे अखियुनि ते आहे जेको चवे थो त नेकी ईअं कयो नेकी खे पंहिंजी आदत बणाए छॾियो पर तव्हां पढ़ो सही बुखारी जे अंदरि किताब इस्तिदाबतिल मुर्तदीन जे अंदर बाब इसम मन अशरक बिल्लाह उन अजीम माण्हू जो जेको एॾो अमल वारो माण्हू आहे
पर आखिरत के मामले में केड़ो फिक्रमंद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची कर सवाल करे तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां जेके दौर जाहिलियत में गलतियों कयूं असां उन गुनाहन ते पकड़ पासे माना सहाबियत के शर्म मानने का बाद में एवर तमा के इहो बुधाया अब्दुल्लाह बिन मसूद रजी अल्लाह ताला अन्हु वो मानू आ जेको इस्लाम का अग में दुनिया दे के जाहिद का घट कोने को एक रात मानू हुआ जेके ईमान में इस्लाम में आया को हुन पंज जिंदगी सवारियो पर इब्ने मसूद की जिंदगी अग में ही संभरिला उन्हें जो अंदाज़ो तवाई ने हदीस में हनो मुस्नद अहमद के अंदर हदीस अब्दुल्लाह इब्ने मसूद रजी अल्लाह ताला अन्हु जंगी सीरीज में जो हिजरत जो वाक्यो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का गद सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जन सफर ते निकतलन सफर करने कदे रस्ते में हिबरी जाए ते रुकिया किथे बीठा उते जिथे सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद उन सा बकरिन जो धण गद्दा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अब्दुल्लाह बिन मसूद के चुन लगो अब्दुल्लाह ये बकरियों चारी को ये बकरियों तो वटन इन बकरिन मां को थोड़ो खीर मुके अजा ही जोरे इस्लाम को देखो पर उन्हें टाइम जी सोच चाहे अगर जवाब फिर वाला किन्नी मुक्तमन जो तो खीर को नहीं लस इन्हें जे करे जो ही बकरी मुजो कोनन के औ एक गुलाम औ एक धनारा ये बकरी मुजो कोनन के पर आइन बकरी मा खीर तवा के की जा ता जो सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन के सैयदना अबू बकर सिद्दीक नबी करीम इस्लाम के मशवरे का पटन लगा ठीक है इन बकरी जो खीर तू न दे जो तू मालिक की इजाजत करने लायो कम कर को चाहिए मरा हिन धन मा एडी का बकरी गुजारे का खीर देई न ओत मालिक जो खीर कोने साहबी सब ने बुधायो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम का हक की हालत में जब तो ही बकरी आए सैयदना अबू बकर सिद्दीक फरमाए तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बकरी जे वेझो आया उन्हें ते हथ रखियो उन्हें जे थण की हथ आयो उन्हें बकरी ने खीर अची पर हदीस से बोल कयो कि इना इस्लाम आंदो कोने इसको उन्हें टाइम ते एडो ध्यानतदारा जिते तो न ये बकरी मुजो कोन के मालिक दी इजाजत का बिना तमा के खीर कोने दम जे जो मादी वेडो सुनो वरी जे दीन में आयो एडो अजीम इंसान जेकर सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद ने zuhd के तकवा के परहेजगारी के पढ़ो कमाल जो सुहदा वन ते चढ़ी वने सहाबा किराम खिलंदा ते जटड़ो आ कमजोर आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा इन जे कमजोर पेरन के जेकर हिकड़े पासे रख दे बे पासे सरी दुनिया रख दे अल्लाह दी नजर में ने जा पैर वधीक कीमती वधीक वजनी मकाम एडो वडो आ पर एडे मकाम जे हुंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वेही कर सवाल करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे आखिरत जा मामलात छा दीदा ये किथे कोने जे इस्लाम का अग जो मुझे गलती हुई कि अल्लाह ताला तरफा मकाम जो पुछाणो तो कौन थी सोच दिसो सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला जन के दिसो आखिरी हदीस पढ़ी कर गुफ्तगू खत्म हो गया अब्दुल्लाह बिन उमर का केर को सुनाने वक्त जो आबिद जाहिद नेक सालेह यकीन जानो हर हदीस नबी करीम इस्लाम की हर गाल के अमल करने वाला ये नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नाट नहीं छड़ो हदीस की किताब सुनन तिरमिजी में अबवाब ज़ुहद में बाब मा जा फी कराहत कसरत अल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया पेट भरे करे न खायो इन पेट में हिकड़ो हिस्सो मानी जेले होजे हिकड़ो हिस्सो पानी जेले होजे हिकड़ो हिस्सो हवा जेले होजे सहाबा किराम ने कन सा ने दिल सा दीन बुधो हो अब्दुल्लाह बिन उमर हर शे ते ई अमल कयो हो जो इमाम इब्न असाकिर तारीख इब्न असाकिर में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर के हालात जिंदगी में लिखंदा मारूफ ताबई मैमून बिन मेहरान फरमांदा अब्दुल्लाह बिन उमर वो फरदा जो के नबी करीम इस्लाम जी या हदीस व नजर में आ कदे पेट भरे करे बोल खाता उन जा इबादत zuhud तकवा परहेजगारी तो कमाल जो हुई पर एडे वडे मकाम जे बावजूद असल सबक पढ़न जा गीत हिन जलसन में वणो तो सिया ज़हानत या सोच यो फिक्र घणी वणो अल्लाह का जो आखिर सवार ले चार दो एडो पाए जो बनवा तारीख में साकर पढ़ो सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जा हालात जिंदगी पढ़ो मारूफ था भाई अब्दुल्लाह बिन वाकिद फरमाइंदा कई भेदा इत्तेफाक ये थियो जो रात रहन जो टाइम मुके मिलियो अब्दुल्लाह बिन उमर वट पर फरमाया तो रात जो एडो अजीम मानू दिसनो यस सुमी निंड कोन कदो फरमाया तो ठीक करे नमाज पढ़दो हो वरी थकड़ी पंदो हो वरी सुमी पंदो वरी सुमी करे थोड़ी देर में वरी सुमण कोनींदो हो वरी उठी नमाज पढ़दा हा वरी सुमी पंदा हा आज फरमाया लौ रअयतहु मक़लूलियन ऐ मुखातिब जे कर तू मोहम्मद करीम अलैहि सलाम जे सहाबी अब्दुल्लाह बिन उमर के दिसी हा ये इबादत करे थोड़ी देर जले जे के चंद लम्हा संदा हा उन जे वजूद ते तुजी नजर पवे हा
ते इंतहाई बेचैन हुंदा हा, इंतहाई परेशान हुंदा हा, इंतहाई फिक्रमंद हुंदा हा। रब जो कुरान लोग अब्दुल्लाह बिन उमर के नम के तमा के मिर्दी के तलकीन करे या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह, ईमान वालो जो अल्लाह का दुकान ते दफ्तर ते बन्नी ते दुनिया के कारोबार में तिजारत में लेन देन में देती लेती में सोचीदा हलो किंजी मुखालिफत था कयो, कैसा बगावत था कयो, किंजी नाफरमानी था कयो। भी दुनिया के जुर्मन जी बाजार किथे व्याजा किथे धोखो वा किथे केड़ी बुराई आ किथे केड़ी बुराई आ। किंजी नाफरमानी में कई भी वने वडेरे जी नाफरमानी में न सरदार जी नाफरमानी में न मौलवी जी नाफरमानी में न अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफरमानी में। फरमाए वजो अल्लाह दी रात का वल तंदुर नफ्सुम मा कद्दमत लिगद, एतडी वनो सुभाने का जिथे जवानी बकान हुंदी सेहत बकान हुंदी औलाद बकान हुंदो पर जो पराओ को तमा के कम कोनी दो। उस सुभाने जने मलकुल मौत तुजी खट जे बेचो अची पींदो। उस सुभाने जने तुजा मिटली तुके कब्र के हवाले करईंदा। सुभाने जने तू महशर दे मैदान में उठने तो फरमाए एतडी वनो रब जी रात का इस सुभाने वाली जिंदगी ते नजर कयो वरी फरमाई वत्तकुल्लाह जो पंज रब का इन्नल्लाह खबीरुम बिमा तामलून। तवाजे के कम कयो दा जे के कीस कयो दा जे के गुरूर कयो दा जे के ज़्यादतू कयो दा दुनिया का दर्जो दा सोतो रही अल्लाह तमा के दिसे तो जे दर के तमा मोहताज आयो जे दर के तमा जे मामला फातल ये सब गाले मुके तमा के नशे जी तकीद कर दियो। वक्त गुजरी वियो है मदीद वक्त गुजरी विंदो पर कामयाब मानू सहते बा जिन रहमान दी इबादत की शैतान दी पूजा कर की जेके हिन दुनिया में रही करे नबी करीम इस्लाम दे नक्शे कदम ते गली आखिरत के तरजीह दीदा रहा पंज रब की जात के तरजीह दीदा रहा ए उन्हें का बद अमली का निकरी करे जिन मानू पंज जिंदगी अमलन ले वक्फ कयो जिंदगी ठगी सा गुजरी दी कुर्ज़म गुजरी वी दी गुनाहन सब गुजरी वी दी पर ही वेतर वबाल वदे पियो हिसाब वदे पियो। शाना उबैन जेके आखिरत के सब कुछ समझी आखिरत के सवारन जे ला पंज अमल कंदा नेकू कंदा ए उन्हें का पो अगी से गया गरीब उन जे दिल में अल्लाह दी जात जो ट्रिप पे खौफ हो छो का आखिरत का मरहला डाटा दुखान अल्लाह ताला का दुआ करूं था मुझे तुम्हारे पालनहार परवरदिगार इन नसीहतन से अमल करे अमल करन ए पंज जिंदगी सवारन की तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।